दरे वेझो ॻोठ हाजी यार मोहम्मद सुमरो जे रहवासी चौपायो माल जो वापारी गुलाम हुसैन सुमरो कुछ ॾींहं बीमार रहण खां पोइ कराची अस्पताल वेंदे रस्ते में फ़ौत थी वियो, जॾहिं त संदसि मौत जो कोरोना सबबु थियण जो शक ज़ाहिर कयो पियो वञे। शक जे बुनियाद ते फ़ौती जो कोरोना टेस्ट कई वई, जॾहिं त रिपोर्ट अचण जो इम्कानु आहे, जंहिंखां पोइ सिहत खाते सुजावल पारां संदसि तदफ़ीन SOP तहत जो फ़ैसिलो कयो वियो। ओॾां फ़ौती गुलाम हुसैन सुमरो जे पुटु सिहत खाते जे मुलाज़िम सलीम सुमरो ॿुधायो आहे त संदसि पीउ खे कोरोना जूं अलामतूं ज़ाहिर हुयूं, जंहिं करे संदसि टेस्टूं कराई वयूं। पाण रिपोर्ट अचण खां अॻु ई वफ़ात करे वियो आहे। हाणे संदसि मौत जे कोरोना सबबु थियो आहे, उन बाबति रिपोर्ट अचण खां पोइ कुझु चई सघिजे थो। ॿी सूरत में राब्तो करण ते कोरोना वायरस ज़िले सुजावल जे फोकल पर्सन डॉक्टर इब्राहिम मेमन ॿुधायो त फ़ौती गुलाम हुसैन सुमरो जी कोरोना रिपोर्ट अॼु ईंदी, पर शक जे बुनियाद ते संदसि तदफ़ीन SOP तहत करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। रिपोर्टर सारग हुसैन शाह, शाइन न्यूज़, दरो।